नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिंधड़ी जे ॻोठु याकूब शेख जे रहवासियुनि जो बासर वॾेरे इस्माइल शेख संदसि भाइरनि सेठ ख़ालिद शेख ते घरनि में दाख़िल थी औरतुनि सां ज़्यादती जी कोशिश ऐं तशद्दुद जो इल्ज़ाम। पुलिस वंगार वही कूड़ा केस दाख़िल कनि था। ॻोठाणनि जो धरणो कैंप क़ाइमु। रिपोर्ट मोहम्मद यूसुफ दर्स मूजिब ॻोठु याकूब शेख जे रहवासियुनि सिंधड़ी प्रेस क्लब आॾो कैंप क़ाइमु कंदे धरणो हणी मुतालबो कयो त पुलिस बेगुनाह वॾेरनि जी वंगार वही केस दाख़िल करे रही आहे। बाअसर वॾेरे इस्माइल शेख संदसि भाइरनि ऐं सेठ ख़ालिद शेख ते केस दाख़िल करे ज़ैबुन्निसा मीरज़ादी साहिब शेख ऐं मुज़ाहिरीन जो मुतालबो। असांजे घरनि में दाख़िल थी तशद्दुद बाद SHO सिंधड़ी उन्हनि जी वंगार वही असां सां इंसाफ़ बजाए उल्टो असांजे 3 ॼणनि ते केस दाख़िल कयो, जिन में 2 भाइरनि नसीर ऐं निसार शेख समेत करीम बख्श शेख ते कूड़ा केस दाख़िल कया आहिनि। असांजो केस दाख़िल करे असांजे छोकिरनि तां केस ख़तमु करे असांजो केस दाख़िल करे बेचैनी ख़तमु कई वञे। धरणे वारनि जो मुतालबो।